अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद है तव्हां ठीकु हूंदा। अच्छा दोस्तों, अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी नाविल। दोस्तों, नाविल जेको वर्ड आहे, नाविल जेको लफ़्ज़ आहे, इहो अंग्रेज़ी ज़बान जो लफ़्ज़ आहे। नाविल जी माना आहे नमूनो या का नई शइ। त दोस्तों, नाविल अदब जी उहा सिन्फ़ आहे जंहिं में इंसानी जज़्बात हुजनि था ऐं क़ौमी ज़िंदगी ऐं हालात जी अकासी पिणु हुजे थी। यानी त इंसान जे अंदर जो जेको पीड़ाओ इंसान जे अंदर जी जेका नफ़्सियाती कशमकश वग़ैरह, इहे सभु शयूं इंसान जो फीलिंग्स, इंसान जो अगरि इंसान जा गम, इंसान जूं ख़ुशियूं, इहे सभु शयूं अची वञनि थियूं इंसान जज़्बात में, इहो बि नाविल में अची वञे थो। उन सां गॾु गॾु क़ौमी ज़िंदगी जा हालात, मक़सदात, को समाजी मसइला, जंहिंमें सियासी मसइला, इहे सभु नाविल जा नाविल में इन्हनि सभिनी शयुनि जो अक्स हुजे थो। त दोस्तों, नाविल जूं फ़नी खूबियूं। प्लॉट। नाविल जो प्लॉट नाविल में रूनमा थींदड़ वाक्यनि जो ढांचो आहे। प्लॉट या वाक्यनि जो तसलसुल एतिरो त मुनज़म हुजणु घुरिजे जो पढ़ंदड़ पूरी तवज्जा सां नाविल पढ़ंदो रहे ऐं दिलचस्पी जो सिलसिलो बि बरक़रार रहे। सो नाविल दोस्तों में प्लॉट जेको हूंदो आहे उहो हिकिड़ो माना प्लॉट ई उन जा जेके बि उन में वाक़िया आहिनि, जेके बि उन में जेको बि उहो टॉपिक डिस्कस करे थो पियो, सो नाविल जो उनखे प्लॉट चइबो। उनखां अलावा आहे सीरत निगारी या किरदार निगारी। इन्हनि जा ॿ तरीक़ा हुजनि था। हिकु तरीक़े मूजिबि नाविल निगार जेको आहे, हिकु मोरख वांगुरु कलम खणे थो ऐं पंहिंजी ज़बानी किरदारनि जा जज़्बात ॿुधाए थो। ॿिए तरीक़े मूजिबि किरदार पाण पंहिंजा तर्जुमान हुजनि था। यानी किरदार निगारी अहिड़ी हूंदी जंहिंमें हिकु तरीक़े मूजिबि त किरदार पाण ॻाल्हाईंदा, ऐं ॿिए मूजिबि त नाविल निगार किरदारनि जा जज़्बात बयानु कंदो। ख़ासि मक़सदु। त दोस्तों, नाविल हिकु कंहिं ख़ासि मक़सद लाइ लिखिजे थो। उहो ख़ासि मक़सदु इस्लाही आहे, हक़ीक़त पसंदी। नाविल जा किरदार इंसान हूंदा आहिनि, इहा हक़ीक़त हूंदी आहे, ऐं किरदार माफ़ूकुल फितरत न हुजणु खपनि। फ़साहत ऐं बलागत। तो दोस्तों, फ़साहत ऐं बलागत यानी नाविल में नाविल जी ॿोली हिकु क्लियर हुजे, वाज़े हुजे ऐं जेका सम्झ अचे। अख़लाक़ियात। नाविल निगार अख़लाक जे दायरे में रही पोइ पंहिंजी कलम खे जुंबिश ॾिए थो। यानी अख़लाक़ियात में रही करे नाविल निगार पंहिंजो नाविल लिखे थो। त दोस्तों, नाविल जा क़िस्म। त दोस्तों, पहिरियों क़िस्म आहे वाक़ियाती नाविल। ॿियो क़िस्म आहे ड्रामाई नाविल, जासूसी नाविल, समाजी नाविल, नफ़्सियाती नाविल, तारीख़ी नाविल। त दोस्तों, इन्हनि जा क़िस्म इन्हनि जे नालनि मां ई वाज़े आहिनि। वाक़ियाती नाविल में को ख़ासि वाक़ियो हूंदो, ड्रामाई नाविल में ड्रामे वांगुरु हूंदो नाविल, जासूसी कोई क़िसो हूंदो, समाजी में कोई समाजी मसइलो हूंदो, नफ़्सियाती में अंदर जी पीड़ाओ हूंदो, अंदर जो कशमकश हूंदी, तारीख़ी नाविल में को तारीख़ी पहलू हूंदो। सिंधी नाविल जी तारीख़। त दोस्तों, सिंधी नाविल जो अवाइली दौरु 1923 खां 1870 खां 1923 ताईं। हिन दौर खे तर्जुमे जो दौरु चइजे त बि वधाउ न थींदो। पहिरियों नाविल जो दीवान उदाराम ऐं साधू नोवल राय गॾिजी डॉक्टर जॉनसन जे नाविल रासीलास खे सिंधीअ में तर्जुमो कयो। उनखां पोइ केतिरा ई नाविल अंग्रेज़ी तां तर्जुमो कया विया, जिन में कुझु मशहूरु नाला ही आहिनि। साधू हीरानंद 1891 में टेलिस्मैन जो तर्जुमो कयो तलसम जे। अवाइली ख़ुदि साख्ता नाविल। असलूका नाविल लिखण जो शरफ़ पिणु जनाब मिर्ज़ा कलीच बेग खे हासिलु थियो। हुननि 1888 में पहिरियों असलूको नाविल दुल्लाराम जे नाले सां लिखियो। उनखां पोइ ॿियो नाविल ज़ीनत जे नाले सां लिखियो। कलीच बेग खां पोइ लालचंद अमरडी ने बि काफ़ी असलूका नाविल लिखिया, जिन में चौथ जो चंड, भरम जी भाला वग़ैरह शामिल आहिनि। डॉक्टर गुरबख्शानी 1915 में नूरजहां नाविल लिखियो। त दोस्तों, ही हुआ तर्जुमे जो दौरु हुयो, ऐं हिन में काफ़ी तर्जुमा बि कया विया, ऐं उनखां अलावा काफ़ी असलूका नाविल बि लिखिया, जंहिंमें मिर्ज़ा कलीच बेग जो अहम किरदारु आहे। सिंधी नाविल जो ॿियो दौरु 1923 खां 1947 ताईं। त दोस्तों, ही दौर बि सियासी कशमकश जो दौरु हुओ, ऐं जंहिंजो असरु नाविल नवीसी ते पियो। सियासी ऐं तारीख़ी नाविल लिखजणु लॻा।
साहिब सिंह शाहणी जो बलू खोखर, अब्दुल रज़ाक मेमण जो जहांरा वग़ैरह काफ़ी मशहूर थिया। 1939 में मोहम्मद उस्मान डीपलाई बाक़ाइदा नावलनि लिखण जो सिलसिलो शुरू कयो। उन खां पोइ प्रोफेसर राम पंजवाणी बि काफ़ी नावल लिखिया, जिन में क़ैदी, चांदी जो चक्कर वग़ैरह इहे मशहूर थिया। विरहाङे खां पोइ जो वारो दौरु। तो दोस्तों, विरहाङे खां पोइ सिंधी नावल तमामु घणो सुस्त थी वियो। बहरहाल हिन दौर में बि कहाणीकारनि नावल लिखी तजर्बा कया। हिन दौर जा मशहूर नावल हुआ आशी, रूह जी ॻोल्हा, तस्वीर जो खून, आसिया माओ वग़ैरह। 1990 खां पोइ नावल। 1990 खां पोइ सिंधी नावलनि जो हिकु चङो ख़ासो तादादु मार्केट में आयो, जिन में अक्सरियत नवनि नावल निगारनि जी हुई। उन्हनि में सीनियर लेखक अमर जलील जो नेठि गूंगे ॻाल्हायो 1990 खां पोइ औरत नावल निगारनि बि पाण मल्हायो, जिन में सरफ़िरस महताब महबूब, रीटा शुआई, कज़बानो सिंधी वग़ैरह शामिल आहिनि। तो दोस्तों, हिन दौर में जे नावल जा मौज़ू मुख़्तलिफ़ रहिया। क़ौम परस्ती हुई, रूमानियत वग़ैरह पिण रूमानियत वग़ैरह पिण नावल जा मौज़ू रहिया। तो दोस्तों, अगरि असांखे अची वञे थो त विरहाङे खां पोइ नावल कहिड़ी तरक़ी कई ऐं उन में कहिड़ा कहिड़ा नावल निगार जेके हुआ उन्हनि पाण मल्हायो, उनखे अगरि असांखे डिटेल में अगरि कोई सुवाल अची वञे थो त पोइ असां लिखी सघूं था। त विरहाङे खां पोइ सभ खां घणा नावल मोहम्मद उस्मान डीपलाई लिखिया, जिन में नूर तौहीद, सांगड़, मुस्तफ़ा कमाल, गुलिस्तान हुसन शामिल आहिनि। हाणे दोस्तों, सांगड़ जेको नावल आहे इहो मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो आहे, जंहिंमें हुर तरीक़ जी क़ुर्बानीनि जो ज़िक्र आहे। जेको हुर तरीक़ जेका पीर पगारे साहिब जी सरबराही में जेका शुरू थी अंग्रेज़नि जे ख़िलाफ़, सो इन में हुर तरीक़ जी क़ुर्बानीनि जो ज़िक्र आहे। इहो ॾाढो मशहूरु नावल आहे। सिंधी अदब में ॿिए नंबर ते सभ खां घणा नावल लिखिया मोहम्मद बख़्श जोहर। हुन इहो वाहिद अदीब हुयो जिन जासूसी नावल लिखिया, जिन में पको बदमाश, दगाबाज़ी, राजमहल जा राज, लाल चक्रो वग़ैरह शामिल आहिनि। 1953 में अहम नावल ख्वाजा ग़ुलाम अली अलाना लाश लिखियो। ही नावल हक़ीक़त में समाज जो लाश हुजे थो, लेखक क़ौम जे अॻियां पेश करे थो। तो दोस्तों, इन में हिकु औरत हूंदी आहे ज़ीनत जे नाले सां। उन में हिकु ज़मींदार हूंदो आहे, उन्हनि जी मिल्कियत ते कब्ज़ो करे थो। इन खां पोइ उहा औरत जीअं सफ़र करे थी, सो इहो सॼो इन में ॾिनल आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजा जा 2 नावल सूरिया सिंगार, अकेली वग़ैरह इहे बि ॾाढा मशहूरु थिया। सिराज मेमण जा नावल पड़ा ॾो सोई सॾु, मरण मूसी आओ, मुंहिंजी दुनिया हेकल वयाकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मरग तरशना। तो दोस्तों, इहे जेके नावल हुआ सिराज मेमण जा, इहे ॾाढा मशहूरु थिया। इहे नावल जेके लिखियल आहिनि मुग़लनि, अमीरनि, तुर्खाननि, इन्हनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ बग़ावतनि ते लिखियल आहिनि। उन में मीन्स जेके सिंध जा जेके बाग़ी किरदार हुआ, जिन जूं क़ुर्बानियूं आहिनि, इन्हनि जो ज़िक्र ॾिनल आहे ऐं उन्हनि जो अमीरनि, तुर्खाननि, मुग़लनि जूं इन्हनि जे ज़ुल्म जा ॾाढ जा दास्तान ॿुधायल आहिनि। ऐं दोस्तों, इन्हनि में जेके आहिनि इन्हनि जा जेके किरदार आहिनि, सोडल, संगार वग़ैरह इहे आहिनि सिराज मेमण जे। आगा सलीम, ऊंदाई धरती रोशन हथ, रोशनी जी तलाश, हमा औस्त, अणपूरो इंसान वग़ैरह। तो दोस्तों, ही ऊंदाई धरती रोशन हथ, आगा सलीम जेको आहे विरहाङे खां पोइ पाण मल्हायो ऐं चङा ख़ासा नावल लिखिया। ऐं आगा सलीम जी ॿोली तमामु बहितरीनु, जंहिंमें मंज़रकशी आला पाए जी आहे। इन खां अलावा अहिड़ी तरह वियतनाम जी जिदोजहद आज़ादी ते तनवीर अब्बासी जे मारिया न मौत 1970 में तर्जुमो कयो। सिंधीअ जे तबादाद नावलनि में ॼाम साकी जो नावल खावड़ी खजनि, रोशनी नावलनि वांगुरु तरक़ी पसंद लाड़ा शुमार करे सघिजे थो, लाड़नि में शुमार करे सघिजे थो। 1990 में तारिक अशरफ जो नावल मीरो दाड़ेल शाया थियो। नजम अब्बासी जो बुलंदियूं, तलाश, तारिक आलिम अबड़ो जो रहिजी वियल मंज़र, अमर जलील जो नेठि गूंगे ॻाल्हायो वग़ैरह शामिल आहिनि। औरतुनि में सिंधी उत्तम चंदाणी जे नावलनि में किरंदड़ दीवार, प्रीत पुराणी रीत निराली, हिकु ससी सौ सूर, हसरतनि जी तुरबत, चंड खां सिज ताईं, महताब महबूब जा नावल ख्वाब, खुशबू ऐं छोकिरी, प्यार पनाहूं छांवरा, नूरुल हुदा शाह जो गिरब वथी
ऐं विथी ऐं ॿियनि केतिरनि ई लेखकनि जा नाविल आहिनि। तो दोस्तो ही हुयो नाविल जी, इहा हुई नाविल जी तारीख़, नाविल जूं ख़ूबियूं ख़सूसियतूं ऐं नाविल विरहाङे खां पोइ नाविल कहिड़ी तरक़ी कई, नाविल जी सिन्फ़, नाविल जा मुख़्तलिफ़ नाविल निगार, जंहिंमें अमर जलील, मोहम्मद उस्मान डीपलाई, मोहम्मद बगी जोहर ऐं मुख़्तलिफ़ ॿिया आगा सलीम, तनवीर अब्बासी वग़ैरह हिननि खोड़ सारा नाविल लिखिया। ऐं दोस्तो इहो हुयो नाविल जी तारीख़ ऐं नाविल जो वस्फ़ ऐं नाविल जूं ख़सूसियतूं। त दोस्तो मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।